नवाबशाह ज़िलो, जंहिंखे हार्ट ऑफ सिंध जो दिलि ज़िलो चयो वेंदो आहे, नवाबशाह खे उन वक़्त जे मशहूरु ज़मींदार सैयद नवाबशाह अंग्रेज़ हुकूमत सां ॻाल्हियूं करे 1912 ईस्वी में नवाबशाह खे ज़िले जो हैसियत ॾियारायो। सैयद नवाबशाह शहर लाइ 200 एकड़ ज़मीन अतियो तौरु पिणु ॾिनो। उन टाइम नवाबशाह ज़िलो 7 तालुक़नि कंडियारो, मोरो, संजोरो, शहदादपुर, सकरन, नवाबशाह, नौशहर, फिरोज़ तालुक़नि में मुश्तमिल हो। जन मां अॻिते हली हिन वक़्तु नवाबशाह ज़िलो 7 तालुक़नि मां सिर्फ़ु 4 तालुक़नि काज़ी अहमद, सकरन, दौड़ ऐं नवाबशाह तालुक़नि में मुश्तमिल आहे। 2008 ईस्वी में पीपल्स पार्टी हुकूमत सरकारी काग़ज़नि में हिन ज़िले जो नालो तब्दील करे नवाबशाह बदिरां शहीद बेनज़ीर आबाद रखायो, पर इहो नालो सिर्फ़ु सरकारी काग़ज़नि ताईं महदूद रहियो। मई 2014 ईस्वी में हुकूमत तरफ़ां शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न जोड़ाई वई। शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न में नवाबशाह सां गॾु नौशहर, फिरोज़ ज़िला शामिल आहिनि। नवाबशाह ज़िले में 58 यूनियन काउंसिलूं आहिनि। हिन ज़िले में केतिराई कारोबारी शहर अची वञनि था, जिन मां दौड़, बांदी, बुचेरी, जामसाब, सठ महल, सकरंड, दौलतपुर, शाहपुर जानिया, काज़ी अहमद, साबूराऊ समेत केतिराई वॾा तोड़े नंढा कारोबारी शहर ऐं स्टाफ अची वञनि था। नवाबशाह में केतिराई तालीमी इदारा, तफ़रीह गाह, इस्पतालूं, दरगाहूं मौजूदु आहिनि। नवाबशाह ज़िले में सखी, जामदातार, बालूजा, कुबा, होत फ़कीर, रिंद समेत केतिराई दरवेशनि ऐं बुज़ुर्गनि जूं दरगाहूं आहिनि। वधीक अहिड़ा इंफॉर्मेशनी वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों, मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।